अरे ॿुधो, मां अॼु हिकु ॻाल्हि सोची आहे। मां जो पैसा सालनि खां गॾु कया न, मां तव्हांखे ॾेई छॾिया। हाणे साह जो भरोसो न आहे। अच्छा, पर अॼु मां तव्हां खां 5 सवाल पुछंदीसांव। अगरि तव्हां हिकु बि सवाल जो जवाब सही ॾेई छॾियो त तव्हां हारे वेंदव। छोकी हिन पैसे खे संभालण लाइ करे कूड़ ॻाल्हाइण अचिणो खपे। मां बि तव्हां सां कूड़ ॻाल्हाए करे ई पैसा जमा कया आहिनि। पर हिकु ॻाल्हि ध्यानु रखिजो, अगरि तव्हां हारजी वियो त 10,000 रुपया मूंखे ॾिजो। हाँ ठीक है, मां तोखे सभु सवालनि जा उत्तर ग़लति ॾिनोसीं, इहे खटे वेंदसि। ऐं मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो। अच्छा, हिन गाने खे के ॻायो आहे? बस ही मुंहिंजे पीउ ॻायो ऐं मुंहिंजी ॾाॾीअ लिखी ॾिनो बस। अच्छा, हाणे इहो ॿुधायो सिंध किथे आहे? ओ बहुत गिट्टियूं छॾे पुठियां ई त आहे सिंध। निराणे जी चांहि पीअण में सिंध में त वियो हुअसि। रुको जरा। तव्हां बाज़ार भाॼी वठण वेंदा आहियो त छा खणी वेंदा आहियो? साइकिल, स्कूटर या कार? न मां हेलीकॉप्टर में वेंदो आहियां। रोज 10 ग्राम बसर 10 ग्राम वांगा वठी ईंदो आहियां। अच्छा, अॼु त तव्हां जोणे जी महिनत जी कमाई खणी वेंदा हो। ठीकु आहे, हाणे तव्हांजे 4 सवालनि जो जवाब थी वियो। हाणे 5 सवाल जो नंबर। 4 किथे थिया न 2 ई त थिया न। सच ॻाल्हाए छॾियो न। हाणे तव्हां हारजी विया हो न, ॾियो मूंखे 10,000 रुपया। भारी मिस्टेक हो गया सर।